करीमन जे खिदमत में बहकड़ियों औरतूं आयूं। अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह, असां रोज़ो रखियो आ, पर हाणे असांजी हालत अहिड़ी थी वई आहे जो असांखे हाणे मंझंदि जा ॾींहुं बस लड़ण वारो थियो आहे, खुश्की लॻी आहे एॾी जो मरूं थियूं। हाणे असांखे इजाज़त ॾियो, असां रोज़ो खोलियूं। असां रोज़ो शाम ते रखी कोन सघंदियूंसीं। ग़ैब दान नबीअ तां क़ुर्बान वञा। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, अवां अॻे रोज़ो रखंदियूं आहियो? हाओ क़िबला के बसा रखिया, पर अॼो के रोज़े असांखे अहिड़ी सख़्ती ॾिनी आहे जो असां हाणे शाम ताईं मुश्किल पंहिंजे रोज़े खे बचाए सघूं। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ॿिन्ही औरतुनि खे फरमायो आहे पंहिंजे वात में आङुर हणो। इंसान आङुर हणंदो आहे, ओकारा ईंदा आहिनि। ओकारो ईंदो आहे जेकॾहिं ख़ाली पेट आहे त पोइ ईअं पियो ओकारा ॾींदो, पर जेको जेको हूंदुसि माल त पोइ निकिरी पवंदो ॿार। हुन जो औरतुनि खे हबीबन फरमायो त आङुर हणो। उन ॿिन्ही औरतुनि जॾहिं पंहिंजे वात में आङुर लॻाई आहे, हदीस पाक में ईंदो आहे त ॿिन्ही औरतुनि जे पेट मां गोश्त जा ॿाहिरि टुकड़ा निकिता। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे मायूं अर्ज़ करण लॻियूं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां मिस्कीन माण्हू आहियूं, असांखे त हफ़्तो थी वियो आहे असां गोश्त खाधो ई कोन्हे, हे असांजे पेट मां गोश्त काथो आयो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था, इन्ही गोश्त तव्हांखे सख़्ती लॻराई आहे, जंहिंजे करे तव्हां रोज़े भञण जे लाइ तयार थियूं आहियो। हबीबन करीमन फरमायो, अवां क़ुरान पाक में पढ़ियो आहे, अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो आहे, ला यग़्तब बादकुम बादा बादकुम बादा। अवां मां हिक ॿिए जी पाण में गॾिजी तव्हां कंहिंजी मुस्लमान भाउ जी गिला न कंदा कयो। छाजे करे अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, अवां जॾहिं गिला कंदा आहियो ईअं सम्झो त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त पटे खाईंदा आहियो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, तमामु बुरी ॻाल्हि आहे, ख़राब ॻाल्हि आहे, तव्हांखे पसंदि न हूंदी। ओ औरतूं, अवां खे ज़ाहिरी गोश्त कोन मिलियो आहे, पर अवां रोज़े रखण खां बाद में ॿिन्ही गॾिजी वेही कचहरीअ कंदे गिला कई आहे। गिला करण जो मतिलबु आहे तव्हां पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाधो आहे। इहो मां मुहम्मद करीम तव्हांखे ज़ाहिर करे ॾेखारियो आहे। मां ग़ैब दान नबीअ खे ख़बर आहे। हाणे अल्लाह पाक तव्हांजे मथां इहो अज़ाब नाज़िल फरमायो आहे जो अवां जो रोज़ो बि वञे थो तव्हांखे गुनाह बि थींदो। ऐं मुजाहिदा अल्लाह पाक त हूअं ई बि मना फरमाई आहे त शवाल हुजे, ज़ुल्क़ाद हुजे, मुहर्रम हुजे, कहिड़ो बि महीनो हुजे, कंहिंजी गिला न करनी, पर रमज़ान में त वधीक एतराम आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, रोज़ो रखी मुस्लमान जी गिला करे पंहिंजे मुर्दार भाउ जो गोश्त खाईंदो आहे, इहा पसंदि कंहिंखे ॻाल्हि कोन हूंदी आहे। हाणे जेको रमज़ान में रोज़ो बि रखे वरी गोश्त बि खाए, तंहिंजो रोज़ो कहिड़ो थींदो? अहिड़नि जे लाइ मुस्तफ़ा फरमाइनि था, हिनखे सवाइ उञ ई बुख जे ॿियो कुझु बि कोन मिलंदो आहे।